घोटकी में खबर ॾींदा घोटकी में तूफ़ानी बरसातुनि सबब रोड रस्ता घटियूं ऐं मोहल्ला पानी हेठि अची विया। म्यूनिसिपल कमेटी जे अमले बरसाती पानी जे निकाल लाइ कम शुरू करे छॾियो। घोटकी ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में गुज़िरियल ॾींहुं गजगोड़ सां बरसात पई, जंहिं सबब शहर जा हेठियां इलाइक़ा पानी हेठि अची विया। तेज़ बरसात सबब घोटकी शहर नेशनल हाईवे समेत ॿिया रोड रस्ता ऐं घटियूं पानी हेठि अची वियूं। बरसात बंदि थियण ते एडमिनिस्ट्रेटर तालका म्यूनिसिपल कमेटी घोटकी रज़ा हुसैन खोसो ऐं CMO गुलाम मुश्तबा जी ख़ासि हिदायतुनि ते म्यूनिसिपल कमेटी जी सफ़ाई सुथराई जो अमलो गरी मशीनुनि ज़रिए नेशनल हाईवे समेत ॿियनि रोडनि ऐं घटनि में बीठल बरसाती पानी जे निकाल जो कम शुरू करे छॾियो। जंहिंखां पोइ रेलवे अंडरपास, जेटी रोड, हुसैन बेली रोड, रहीम वाली, मीज़ाइल चौक, लेडीज़ मार्केट स्टेशन रोड ते बीठल बरसात जो पानी निकाल कयो वियो ऐं शहर जे मसरूफ़ तरीन रस्तनि तां मिटी हटाए रोडनि खे साफ़ करे छॾियो वियो। घटनि में सफ़ाई जो अमलो बि तेज़ कयो वियो आहे। हिन चयो त म्यूनिसिपल इंतज़ामिया पंहिंजा समूरा वसीला इस्तेमाल करे गंदे पानी जे निकाल खे मुमकिन बनायो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।